بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي असांजो برنامج जेको आहे क़ुरान जो सुबुह जो तअम्मुलात अल-क़ुरानिया जेको असीं क़ुरान जो तअम्मुल कंदा आहियूं। ही 192 हिसो आहे, 192 हिसो आहे। ऐं ही असीं तदब्बुर ऐं तअम्मुल क़ुरान जो छो था कयूं, छो जो अल्लाह ताला असांखे जिथे किथे क़ुरान में इन शइ ते तनबीह करे थो ऐं असांखे चए थो त क़ुरान जो ज़रूरु तव्हां तअम्मुल कयो, तदब्बुर कयो। छो जो तअम्मुल तदब्बुर पढ़ंदो, तअम्मुल कंदो, नज़र कंदो क़ुरान में, सम्झंदो त पोइ तव्हां उन ते अमल करे सघंदो। त हीउ जेको अल्लाह ताला असांखे क़ुरान में चए थो, हिकिड़ी जॻह ते सूरत मुहम्मद में जेको 24 आयत में अल्लाह साईं चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। छा हिन क़ुरान खे छो नथा तव्हां तदब्बुर कयो, छो नथा हिन क़ुरान में नज़र कयो, जा तव्हांजी दिलनि खे ताला लॻी आहिनि। इन जो मक़सदु आहे त क़ुरान तव्हां ज़रूरु पढ़ो ऐं उन जो तअम्मुल ऐं तदब्बुर कयो। ऐं इन जे तवजे सां असां हिकिड़ी या ॿ आयत जा जेको पहुचंदो तअम्मुल कंदासीं हिकिड़ी ॿ आयतुनि में, ऐं उन जो तअम्मुल ऐं तदब्बुर ऐं तफ़सीर बि कंदासीं त असांखे सम्झ में अचे, असांजो ईमान वधे ऐं असांजी ज़िंदगी इन शइ ते गुज़रे। सो अॼु जेके असांखे आयत आहे सूरत नहल में आहे, 73 खां शुरू कयूं था त जेको अल्लाह साईं असांखे हिते चए छा थो चए ऐं उन जो मक़सदु असां सम्झूं। त अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। अॼु जेके असां सां आयतूं आहिनि उहो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वयअबुदून मिन दूनिल्लाहि मा ला यमलिकु लहुम रिज़्क़न मिनस समावाति वल अर्दि शैअन वला यस्ततीऊन फला तज़रिबू लिल्लाहिल अमसाल इन्नल्लाह यअलम व अंतुम ला तअलमून। इन खां पोइ इहो 74 ताईं वरी हेठि अल्लाह ताला चए थो ज़रबल्लाहु मसलन अब्दन ममलूकन ला यक़दिरु अला शै वमन रज़क़नाहु मिन्ना रिज़क़न हसनन फहुव युनफ़िक़ु मिन्हु सिर्रन व जहरा हल यस्तवून अल्हम्दुलिल्लाहि बल अक्सरुहुम ला यअलमून। इहो 75 ताईं वरी हेठि इहे अल्लाह साईं मिसाल पहिरियां असां थोरो तर्जुमो कयूं। पहिरियां अल्लाह ताला चए थो यअबुदून मिन दूनिल्लाह, अल्लाह खां सवाइ ॿियनि जी जंहिंजी इबादत कयो था, उहो पीर हुजनि, फ़क़ीर हुजनि, दरगाहूं हुजनि, बूता हुजनि, खजूं वण हुजनि, जबल हुजनि या बूता हुजनि, तव्हां काठियुनि जा ठाहियो या पथर जा ठाहियो, जेके बि अल्लाह खां सवाइ जंहिं शइ जी पूॼा थिए थी, अल्लाह साईं चए थो उन्हनि जी तव्हां जेकी पूॼा कयो था, वयअबुदून मिन दूनिल्लाह, अल्लाह खां सवाइ जंहिंजी तव्हां पूॼा कयो था, ला यमलिकु लहुम रिज़क़न मिनस समावात, उहे आसमान मां तव्हांजे लाइ रिज़्क़ तव्हांखे आणे ॾियनि था। इहो मिनस समावात वल अर्द शैअ, कुझु बि तव्हांखे नथा करे सघनि, नथा तव्हांखे पहुचाए सघनि। वला यस्ततीऊन, ऐं करे बि कोन सघंदा। अल्लाह साईं चए थो हिते फला तज़रिबू लिल्लाहिल अमसाल, तव्हां मिसाल हिकु न ॾियो। जीअं अॼुकल्ह असांखे उते पाकिस्तान में के चवंदा न बा पीरनि फ़क़ीरनि जे दरगाहनि ते न वञो, चवंदा तव्हांखे मिसाल ॿुधायूं था, फलाणो बीमार हो, उहो चाक थी वियो, फलाणे खे औलाद कोन थींदो हो, उहो वियो, उहो उनखे औलाद थी वियो, फलाणे खे ड्यूटी न पई मिले, उहो दरगाह ते वियो, धाॻो तावीज़ वठी आयो, दुआ वठी आयो, उहो उनखे जो कमु थी वियो। इहे मिसाल जेके ॾींदा आहिनि न, अल्लाह साईं हिते छा थो चए, अल्लाह साईं जेको चए थो क़ुरान में सूरत अनआम में 73 में फला तज़रिबू लिल्लाहिल अमसाल, इहे मिसल जेके ॾियो था, मिसल जा किसा जा ॿुधायो था, इहो न ॿुधायो अल्लाह खे। इन्नल्लाह यअलम व अंतुम ला तअलमून, अल्लाह खे हर शइ जी ख़बर आहे, तव्हांखे ख़बर कान्हे। उन खां पोइ वरी अल्लाह साईं असांखे पाण मिसाल थो ॿुधाए। ज़रबल्लाहु मसलन, अल्लाह साईं चए थो मां तव्हांखे मिसाल ॿुधायां थो, अब्दन ममलूकन, हिकिड़ो बानो आहे, ग़ुलाम आहे हिकिड़े माण्हू वटि, ला यक़दिरु अला शै, कुझु नथो करे सघे जेसि ताईं हुनजो मालिक हुनखे हुकुम करे हीअ शइ विरहा जा, हीअ शइ कंहिंखे ॾे। ममलूकन ला यक़दिरु अला शै वमन रज़क़नाहु मिन्ना रिज़क़न हसनन फहुव युनफ़िक़ु मिन्हु सिर्रन व जहरा, हिकिड़ो बानो आहे कंहिं वटि, कहिड़े माण्हू वटि, उहो कुझु नथो करे सघे पंहिंजे मालिक जे मिल्कियत में या पैसनि में या खाधे में, उन जो। ऐं ॿियो जेको पाण आज़ादु आहे, सभु शइ पंहिंजी अथसि, उहो उन मां जेको करे त जेको विरहाए, जेको खाए, उन जी मर्ज़ी आहे, उहो सिर मिन युनफ़िक़ु मिन, उन मां विरहाईंदो, सिरन व जहरा, माण्हुनि जे अॻियां विरहाए या लिकाए विरहाए। हल यस्तवून, अल्लाह साईं चए थो इहे ॿई हिकु जहिड़ा थी सघनि था। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह खे हम्द शुक्र आहे, बल अक्सरुहुम ला यअलमून, इहो अल्लाह साईं चए थो अल्हम्दुलिल्लाह, पर घणनि माण्हुनि खे का ख़बर इन शइ जी कान्हे। वरी इन जे हेठां वरी बि ॿियो अल्लाह साईं ॿियो बि मिसाल असांखे ॾिनो, मसलन वज़रबल्लाहु मसलन रजुलैनि अहदुहुमा अबकम ला यक़दिरु अला शै वहुव कल्लुन अला मौलाह ऐनमा युवज्जिहु ला याति बिख़ैर।
अल्लाह साईं वरी हिकिड़ो ॿियो मिसाल असांखे अॻिते ॾिए थो वदरब अल्लाहु मथलन रजुलैन अल्लाह साईं वरी ॿिनि मर्द मिसालनि जो असांखे मिसाल थो ॾिए अहदहुमा अबकम हिकिड़ो गुंगो आहे अबकम ला यक़दिरु अला शै उहो हिकिड़ो गुंगो जेको आहे उहो केॾे बि उनखे तूं मोकिलींदे कंहिं कम सां त कमु न करे सघंदो छो ॻाल्हाए कोन थो ला याति बि ख़ैर हल यस्ते हू अमन यअमुरु बिल अदल अल्लाह साईं चए थो उहो ऐं जेको ॻाल्हाइण वारो आहे ऐं जॾहिं बि मोकिलींदेसि त तुंहिंजो कमु करे ईंदो यअमुरु बिल अदल ऐं हक़ जो अदल जो फ़ैसिला थो करे वहो अला सिरातिन मुस्तक़ीम ऐं उहो सही रस्ते ते आहे त ॾिसो अल्लाह साईं हिते असांखे केॾो तवजीह असांखे फरमाए थो पहिरियां चए थो याबुदून मिन दूनिल्लाह अलाह खां सवाइ जंहिंखे तव्हां पुकारियो था जंहिंखे तव्हांखे सॾियो था त उहे तव्हांखे मिन दूनिल्लाह वयाबुदून मिन दूनिल्लाह मा ला यमलिकु लहुम रिज़्क़न मिन अस्समावात उनजी तव्हां पुकार था कयो उनजे पोयां तव्हां लॻो था जेके तव्हांखे आसमान मां तव्हांखे रोज़ी नथा ॾेई सघनि नथा तव्हांखे पहुचाए सघनि रिज़्क़न मिन अस्समावात वल अर्द शैआ का शइ बि तव्हांखे नथा ॾेई सघनि वला यस्ततीऊन ऐं करे बि कोन सघनि कॾहिं ॾिठो को दरगाह जो मालिक कंहिंखे रोज़ी ॾिनी या कंहिंखे चाक कयो न इहे सभई अलाह जे मुक़दर शइ हूंदी आहे अलाह जे करण वारो उन जी मर्ज़ी आहे करणु अलाह वारो आहे अलाह जो हुकुम आहे अलाह जे हुकुम सां सभु शइ थींदी पर माण्हू चवनि लेखे शैतान उन्हनि खे विश्वास करे ऐं चए थो त हीअ दरगाह ते तूं वेह तूं उते पिड़ चाढ़ी उतां उते छेलो कुठी तॾहिं इहो कमु थियो जे न त कोन थिए हा ऐं इहे मिसाल जेके आहिनि तव्हांखे माण्हू मिसाल करे ॾिसो फिलाणो चाक थी वियो फिलाणे खे औलाद थियो फिलाणो हिते अलाह साईं चए थो ख़ुदि हिते अलाह साईं मा ला यमलिकु रिज़्क़न मिन अस्समावाति वल अर्द शैअन वला यस्ततीऊन ऐं कुझु न करे सघंदा अलाह साईं झले थो तव्हां इहो न कयो छो जो तव्हां शिरक में पइजी वेंदव ऐं शिरक तव्हां कयो था इहो मुशरिकीन जेके बि अलाह खां सवाइ उन टाइम में बूता हूंदा हिन टाइम में दरगाहूं आहिनि पीरनि जूं फ़क़ीरनि जूं इहे जा बूता आहिनि जेके जीअं हिंदू कनि था ज़ालिम कौन हिम जमादात अलाह साईं चए थो हीअ त मोल शयूं आहिनि तव्हां हथनि सां ठाहियूं आहिनि इहे दरगाहूं कंहिं ठाहियूं आहिनि इहे क़बरूं कंहिं ठाहियूं आहिनि मालिक ठाहे पोइ विया न इहे सभु असां हथनि सां ठाहे उहो हिननि खे सुहिणो करे तंहिंजे करे अलाह साईं असांखे मिसाल पइजी त तव्हां शयूं हथनि सां ठाहियो था मोल शयूं आहिनि जहिड़ियूं न आहिनि ऐं तव्हांजो ॿुधी कोन सघंदा ऐं तव्हांखे कुझु ॾेई बि न सघंदा कुझु तव्हांखे अॻिते पोइते कुझु न करे सघंदा पर तव्हांखे शैतान शिरक में कीअं किराए ईअं तव्हांखे चवंदो हीअ अलाह वारा अथव हीअ प्यारा अथव अलाह जा ऐं अलाह साईं जा ही इबादत सही कंदा हुआ असीं गुनाहगार हूं अलाह साईं असांजो कोन ॿुधंदो ही प्यारा आहिनि असीं हिननि जो वसीलो था वठूं सिर्फ़ु असीं हिननि खां थोरे था घुरूं असीं हिननि जी इबादत किथे था कयूं ऐं तव्हां असीं सभई ॾिठो असांजे पाकिस्तान में छा बि थो थिए दरगाहुनि ते सजदा सिधो असां उन क़बरुनि ॾे थियूं थियनि सिधो असां सजदो अलाह कब्तला ॾिन ऐं पाण फ़र्ज़ बि कोन पढ़ंदा हूंदा ऐं उन्हनि क़बरुनि खे सजदो कंदा ऐं चवंदा त असीं हिननि जी इबादत थोरी था कयूं हिननि जो सिर्फ़ु वसीलो था वठूं ऐं पोइ वरी ॾिसंदव त उन्हनि जे तवाफ़ था कनि उते तवाफ़ था कनि बाक़ाइदे क़बरुनि ते इहो जे सिधो सो शिरक न आहे त पोइ बाक़ी शिरक छा थींदो आहे हिन जे करे अलाह साईं मिसाल असांखे ॾिनो त हिकिड़े माण्हू खे ॿ माण्हू आहिनि हिकिड़ो गूंगो आहे ॻाल्हाए कोन सघे थो ऐं ॿियो सिधो आहे ॻाल्हाए थो तूं ॿिन्हिनि खे मोकिलींदे हिकिड़े खे कंहिंसां फ़ैसिले में या कंहिं बाज़ार ॾे त का शइ वठी आहे त हिकिड़ो ॻाल्हाए कोन सघंदो हू छा करे सघंदो अॻिते माण्हुनि सां न ॻाल्हाए सघंदो इशारनि सां कंदो इशारा के सम्झनि के न सम्झनि ऐं ॿियो जेको आहे वञी हू फ़ैसिलो बि करे ईंदो कमु बि करे ईंदो सभु शइ करे ईंदो त इहो अलाह साईं असांखे पहिरियों अलाह साईं हिन आयत में मथे चए थो त तव्हां फला तदरिबू लिल्लाहिल अमथाल अलाह जे लाइ मिसाल तव्हां न ॾियो इन अलाह यअलमु अंतुम ला तअलमून अलाह खे सभु ख़बर आहे तव्हांखे का ख़बर कान्हे इहो वरी पाण अलाह साईं असांखे मिसाल ॾिए थो अब्दन ममलूकन हिकिड़ो ग़ुलाम आहे हिकिड़ो कंहिं वटि कमु थो करे उनजी ॼेठा मिल्कियत आहे पर उनजी न आहे मालिक जी आहे पंहिंजे उनजी जेको सरदार आहे उनजी आहे त उहो जेको अब्दन ममलूक उहो छा करे सघंदो पराई मिल्कियत कंहिंखे त न खाराए सघंदो न ॾेई सघंदो त उहो उनजो हथु क़ाबू आहे उहा शइ उनजी न आहे ठीकु आहे ऐं ॿियो जेको आहे उहो सभु शइ पंहिंजी अथसि कंहिंखे ॾिए ग़रीबनि खे ॾिए पाण खाए उनजी मर्ज़ी आहे त इहो हिकिड़ो मिसाल न वरी ॿियो मिसाल न जेके गूंगे जो ऐं सिधे जो त अलाह साईं चए थो त इन्हनि मां तव्हां इहो कोन था सम्झो मुशरिक त तव्हां हीअ जेके बूता ठाहिया दरगाहुनि जा बूता काठियुनि जा ठाहिया ऐं उते उन्हनि खे तव्हां वसीलो था वठे वसीले जे बहाने शैतान तव्हांखे वठी आयो ऐं तव्हांखे शिरक में किरायईं तव्हां इहो कोन था सम्झो त इहे बि अलाह जी मख़लूक आहे इहे
तव्हांजे लाइ का रोज़ी आसमान मां आणे सघनि था, का शइ तव्हांजे लाइ करे सघनि था, कुझु कोन था करे सघनि। शैतान तव्हांखे इन वसीले सां त इहे अलाह वारा आहिनि ऐं हिननि मां तव्हां वसीलो वठी सघो था तव्हांखे शिरक में किराए इन्हनि में। पोइ आहिस्ते आहिस्ते इन्हनि जा तव्हां 10 जे हूंदव त 5 जे खणी बि वसीलो वठणु हूंदा, जेके अञा कुझु उन्हनि में ॾियणो पोइ हूंदो। पर ॿिया जेके जाहिल ईंदा सफ़ा अणपढ़ियल, उहे हिननि खां ई घुरंदा ऐं हिननि खे अलाह करे सम्झंदा, हिननि खे सजदा कनि था जीअं कनि बि था हींअर। इहो अलाह साईं असांखे सम्झणु चाहे थो त अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखे न पुकारियो, तौहीद सिखो। ऐं नबी करीम असांखे तौहीद सेखारे छाजे लाइ थो। अलाह साईं नबी करीम खे मोकिलियो इन जे करे त तौहीद फैलाए हिन दुनिया में ऐं तौहीद माण्हू खे सेखारे। छो जो तौहीद खां सवाइ ऊंदा ई ऊंदा या साॻियो शिरक जेको कुरैश खे हूंदो हुओ, मके में हूंदो हुओ, काफ़रनि खे हूंदो हुओ अॻ में, उहे बि अलाह वारनि जा बूटा ठाहे ऐं उन्हनि जो वसीलो वठंदा हुआ। अलाह ताला क़ुर में सूरत ज़ुमर में चए थो मा नअबुदहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा। उहे मके वारा बि छा चवंदा असीं हिननि जी इबादत थोरी था कयूं, हीअ अलाह वारा आहिनि, हिननि जो असीं वसीलो था वठूं। ज़ुल्फ़ा यानी वसीलो वठूं था हिननि जो, छो हीअ प्यारा आहिनि अलाह जा, हिननि जो अलाह ॿुधंदो, असांजो कोन ॿुधंदो। तंहिंजे करे उन्हनि में असां में अॼोकल्ह जेके मुशरिक अॼोकल्ह आहिनि, उन्हनि में असांजे मुशरिकनि में कहिड़ो फ़र्क़ु थियो। उन्हनि जो फ़र्क़ु इहो थियो, उन्हनि अलाह वारा उन्हनि जा बूता ठाहे बीहारे छॾींदा हुआ सिधा, असां सुम्हारे उन्हनि खे अलाह वारनि खे ऐं मथां क़बरुनि जे मार्बल ठाहे मथां उन्हनि जे मथां भलो भलो कपिड़ा था रखूं, गुल था छापियूं, मार्बल सां कुबा था ठाहियूं ऐं अंदरि पखा एसियूं बि थियूं हलनि त माण्हू अचे ॾिसनि साॻी शइ। हू बि वसीलो वठंदा, हीअ बि वसीलो वठंदा। अलाह साईं इन्हनि खे मुशरिक सॾियो आहे ऐं इहो शिरक था कनि। ऐं शिरक जेको आहे अलाह साईं माफ़ु न कंदो, जीअं तव्हांखे असांखे सभिनि खे ख़बर आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौहीद सेखारे। हिते असांखे किसो थोरो नंढिड़ो यादि अचे थो। अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त में अबू बकर जुमे जी ख़ुतबो पढ़ण जे लाइ चढ़ियो मिंबर ते, या अबू बकर अलाह जो शुक्र कयो ऐं हम्द कयो। पोइ चयईं त या अय्युहन्नास इन्नकुम तक़रऊना हाज़िहिल आया, तव्हां इंसान जेको माण्हू आहो, तव्हां हीअ आयत पढ़ो था ऐं ग़लति था सम्झो। जेके अलाह ताला क़ुर में चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू अलैकुम अंफुसकुम, उहो ईमान वारो तव्हां पंहिंजे पाण खे संभालियो। ला यदुर्रुकुम मन ضل इज़ा इह्तदैतुम, तव्हां जेको ग़लति रस्ते ते न आहिनि उन्हनि खे तव्हां छॾे ॾियो। त हीअ आयत जेकी आहे इहा जेकी अलाह सूरत अल-माइदा में 105 में आहे थो त हीअ अबू बकर माण्हुनि खे सम्झो इन्नकुम तदऊना अला गैर मौदिअहा, जे तव्हां हिन आयत खे सही कोन था सम्झो। ऐं इन जो इहो मक़सदु न आहे त जंहिंखे तव्हां ॾिसो ग़लति रस्ते ते त तव्हां उनखे छॾे ॾियो। त नबी चयईं त अबू बकर नबी मूंखे चयो त जे माण्हुनि जेको ग़लति थो करे उनखे छॾे ॾींदा त भले ग़लति करे ऐं उन्हनि खे हिदायत न कंदा, उनखे न झलींदा, त उहो पोइ अज़ाब लहंदो त सभिनी जे मथां लहंदो। त तव्हां अबू बकर चयो त तव्हां इहो ईअं न सम्झो त बसि तव्हां जे मुला थियो, तव्हां मुवाहिद थियो, तव्हां आलिम थियो, तव्हां तालिब इल्म थियो त तव्हां ॿियनि खे न चओ हाणे असांजो छा वञे उन्हनि सां। डर न वञे पवने हिसाब सभु को पंहिंजो भरींदो, सभु को क़बर पंहिंजो भरींदो, ईअं न चओ। छो जो हीअ जे अज़ाब लहंदो त असां ते उन्हनि ते सभिनि ते लहंदो। असांखे अमरुन मारूफ़ नही अन मुनकर, असांखे ज़रूरु उन्हनि खे हिदायत करणी पवंदी, उन्हनि खे सम्झाइणो पवंदो। जे छॾे ॾींदासीं इन शइ खे त अज़ाब सभिनि जे लाइ लहंदो। तंहिंजे करे असां सभिनि खे तौहीद वारनि खे असांखे जो फ़र्ज़ु आहे तव्हां असां सभिनि खे हिदायत कयूं ऐं सम्झायूं। हदा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।